वक़्त खां अॻु आउट थी वियो। सरेआम कॉपी जी धुम मतल रही। लाड़काणो, डहरकी, उमरकोट, नवाबशाह, मिठियाणी, हयात पिताफ़ी में 10हीं दर्जे जो रियाज़ी जो पर्चो वरितो वियो। सखर, काज़ी अहमद, जोही समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मैथमेटिक्स जो पर्चो वक़्त खां अॻु आउट थी वियो। जंहिंखां पोइ इम्तिहानी मरकज़नि में कॉपी जी धुम मतल रही। हल थियल पर्चो बे शागिर्दनि वटि मौजूदु हो ऐं पेपर आउट थियण खां पोइ जेके सवाल आया उन्हनि जे जवाबनि समेत शागिर्द इम्तिहानी मरकज़नि में दाख़िल थिया। इम्तिहानी मरकज़नि अंदरि जेका कॉपी थींदी रही उन ते बि ज़ाब्तो आणण में इंतिज़ामिया मुकमल तौर ते नाकाम रही। इन्विजिलेटर्स उस्तादनि खे इन ड्यूटी ते लॻायो थो वञे त इम्तिहाननि दौरान कॉपी खे रोकियो वञे, पर इन ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौर ते तालीम खातो, बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटी जो जेको खातो आहे उन तरफ़ां बि के क़दम नाहिनि खयां विया। सखर तालीमी बोर्ड जे पंहिंजनि ई मुलाज़मनि तरफ़ां इहो चयो पियो वञे त इहो पेपर आउट कयो वियो। जंहिंखां पोइ जेके इम्तिहानी सेंटर्स हुआ उन्हनि जे भरपासे जी फ़ोटोस्टेट दुकाननि ते इहो पेपर मिलियो। शागिर्द उतां इहो पेपर वठी करे इम्तिहानी सेंटरनि अंदरि दाख़िल थिया। हैदराबाद में छा सूरत हाल रही, तफ़सील मालूम कयूं था। वीडियो लिंक ते मौजूद आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। इम्तियाज़, आगाह कजो, इम्तिहान त वरिता था वञनि पर न का सख़्ती आहे, न ई का रोकथाम आहे, खुलेआम कॉपी थिए थी। बे नंबर वॾे शहर हैदराबाद में बि तइलीमी बोर्ड हैदराबाद जे ज़ेर तमाम 10हें दर्जे जा इम्तिहान शुरू थिया आहिनि। अॼु ॿियो ॾींहुं आहे। अॼु बि ॿुधायो पियो वञे त सुबुह जी शिफ्ट में 4 पेपर वरिता वेंदा, जॾहिं शाम वारी शिफ्ट में बि 3 पेपर वरिता वेंदा। सुबुह जो अॼु मैथामेटिक जो पेपर हो, इहो शागिर्दनि ॾिनो आहे। उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता हाणे शागिर्द जेके आहिनि उन्हनि इम्तिहानी सेंटर्स मां ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि। असां मजमूई तौरु जेकॾहिं सूरत हाल जो ज़िक्र कयूं त हैदराबाद समेत जेके तइलीमी बोर्ड जे मातहत ज़िला आहिनि त उते कापी खे रोकराइण में मुकमल तौर ते असांखे तइलीमी जेके इदारनि जा सरबराह आहिनि उहे मुकमल तौर ते नाकाम नज़र अचनि था। अक्सर तइलीमी जेके उते सेंटर क़ाइमु कया विया आहिनि उते असां ॾिठो आहे त तमामु घणी रश आहे। सेंटर्स 12, हालांकि 144 कलम लागू कयो वियो आहे त सेंटर 12 जेके माण्हुनि जी जेको गॾु थियणु आहे उन ते पाबंदी हूंदी, पर उन बावजूद बि असां ॾिठो आहे त उमेदवारनि सां गॾु उन्हनि जा जेके हामी आहिनि उहे वॾे तइदाद में उते पहुचनि था। व्हाट्सअप ज़रिए इहो जेको पेपर हुजे थो उहो वक़्त खां अॻु उन्हनि वटि पहुची वञे थो। उते जेको आहे उन व्हाट्सअप ज़रिए उहे जेके उन्हनि जा हामी हुजनि था नौजवाननि सां गॾु उहे पर्चो हल करे उन्हनि खे वापसि उमाणीनि था। उतां ई जेको आहे शागिर्द पंहिंजो इम्तिहान ॾेई सरेआम कापी करे जेको आहे आहिस्ता आहिस्ता वरी वापसि रवाना थी वञनि था। हैदराबाद तइलीमी बोर्ड जे मातहत जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि में मटियारी, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, ठट्टो, बदीन, सिजावल ऐं जामशोरो ॿुधायो पियो वञे। उते 9 ज़िला आहिनि जिते इहे इम्तिहान थियनि था। 85,000 जे लॻभॻि ॿुधायो पियो वञे त शागिर्दियाणियूं जेके आहिनि इन इम्तिहान में हिसो वठी रहियूं आहिनि। काल्ह बि पेपर थियो। काल्ह पहिरीं ॾींहुं असां ॾिठो त मुख़्तलिफ़ हंधनि ते कापी जी धूम मतल हुई। उते जेके सेंटरनि ते उस्ताद आहिनि उहे बि जेको आहे कुझु उमेदवारनि सां कापी कराईंदे असांखे नज़र आया। गॾोगॾु हैदराबाद में छाकाणि त बिजली जो आज़ार आहे त लोड शेडिंग सबबु उते जेके शागिर्द अचनि था इम्तिहान ॾियणु उहे बि तमामु घणा परेशान थियनि था। उन्हनि जो चवणु आहे त जंहिं टाइम ते उन्हनि जा इम्तिहान शुरू थियनि था उन टाइम ते हेस्को पारां बिजली बंदि कई थी वञे त उन करे उन्हनि खे तमामु घणी ॾुखियाई थिए थी। हैदराबाद में मजमूई तौर ते जेके उन्हनि टीमूं जोड़ियूं आहिनि उन्हनि जो बि तइदाद ॿुधायो पियो वञे त 275 आहे। हैदराबाद जा जेके 9 ज़िला आहिनि अॼु ॿियो ॾींहुं आहे पर अञा ताईं इंतिज़ामी जेके अमलदार आहिनि उन्हनि पारां इहो रिकॉर्ड ई न आहे ज़ाहिर कयो वियो त कापी केस में केतिरा उमेदवार जेके आहिनि काल्ह खां हेसि ताईं उन्हनि तहवील में वरिता आहिनि या उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी आहे। बाक़ी मजमूई तौर ते उन्हनि टीमूं जोड़ियूं आहिनि। 272 जेके आहिनि उहे सेंटर बि ठाहिया विया आहिनि। उते जेके 85,000 जे लॻभॻि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उहे पंहिंजा इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु असां अमीर उते नूर महमद हाई स्कूल मशहूरु स्कूल आहे हैदराबाद जी उते मौजूदु आहियूं। हिते उन स्कूल जो जेको इंचार्ज आहे उहो बि असां सां मौजूदु आहे। हिन खां पुछूं था त कहिड़े हिसाब सां हू इम्तिहान ॿारनि खां वठी ॾियनि, छा उन्हनि खे SOP जे हवाले सां ॿुधायो वियो आहे। साईं छा ॿुधायो तव्हांखे SOP जे हवाले सां? SOP जे लाइ हिते इहे स्टैंडर्डाइज़ आहिनि जेकी पूरी दुनिया में उसूल आहिनि। उन तहत मास्क आहे, सैनिटाइज़िंग आहे ऐं असां वटि तक़रीबन हर डेस्क ते असां हिकिड़े ॿार खे विहारे एग्ज़ाम करायो। असांजे वटि ब्लॉकनि में तक़रीबन जेके आहे आम तरह सां 15-16 जेके आहे क्लासरूम्स में 15-16 डेस्कूं जेके रखी करे असीं उहा हर डेस्क ते हिकु ॿार विहारे असां एग्ज़ाम कंडक्ट करायो। अल्हम्दुलिल्लाह असां वटि बहितरीनु जेके आहे माहौल रहियो ऐं कंहिं ॿार खे जेके आहे असां वटि परेशानी सिर्फ़ु इहा थी आहे त पेपर जो टाइम हुयो 9:30 खां 11:30 जॾहिं त हेस्को वारनि 9:45 खां 12:30 ताईं पंहिंजो रिवायत बरक़रार रखी। जेकी बिजली बंदि कयूं ॿारनि खे तकलीफ़ थी उन जे लाइ गर्मी जे में ॿारनि पेपर कयो। अलाह ख़ैर करे असांजो मुल्क तरक़ी करे। कापी रोकण लाइ कहिड़ा
कापी हींअर जेकी आहे उहो दौरु कोन्हे जंहिं तहत असीं ॿार खे चऊं त कापी करे ॿार पास थींदो, ॿार डिग्री ग्रेड त वठी सघे थो पर अॻिते हू हमेशह लाइ फेल थी थो वञे। असां कापी रोकण जे लाइ सेंटर ते असां 3 जाइन ते जेके आहे पंहिंजे सेंटर ते चेकिंग सेंटर असां ठाहिया। पहिरें जेके आहे ॿार जी फिज़िकल जेके आहे बुक बिल चेक करे जंहिंमां ॿार जेको मटीरियल खणी आया उनखे कढियोसीं वरी ॿाहिरि वरी क्लास जे अंदरि। ठीक है, इम्तियाज़ नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद जो क़दीम तालीमी इदारो आहे, उनजे इंचार्ज जो चवणु आहे त उन्हनि भरपूर कोशिश कई त इन कॉपी कल्चर खे हू रोकनि, पंहिंजे बस जेको हो करे सघिया, पर इम्तिहानी मर्कज़नि ॿाहिरां जेको इहो पेपर आम फोटोस्टेट जे दुकाननि ते मिले थो उनजी रोकथाम करणु तमामु घणी ज़रूरी आहे। लाड़काणो मां सूरत हाल मालूम कंदासीं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, इम्तिहाननि जे नाले ते त हिकिड़ो मज़ाक ई कयो थो वञे, न का सख़्ती आहे न कॉपी जी रोकथाम जे लाइ के इंतज़ाम आहिनि, छा सूरत हाल अवां ॾिठी इम्तिहानी मर्कज़नि ते? बिल्कुलु हमीर, लाड़काणे बोर्ड तरफ़ां जेके ही सैलानी एग्ज़ाम आहिनि मैट्रिक जा, त उन्हनि जे दौरान अॼु जेको सेकेंड जेको पर्चो हुयो मैथ्स जो, पर उन दौरान जेको पहिरियों फिज़िक्स जो अॼु मैथ्स जो आहे, त ॿिन्ही पेपरनि दौरान जेके आहे बदनज़मी थी ऐं उन में जेको आहे सो पेपर टाइम खां अॻे आउट थी वियो। ऐं उन खां अलावा जेकी कापी जे हवाले सां ॻाल्हि कजे त मुख़्तलिफ़ जेके ही तइलीमी जेके इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया आहिनि, त उते कापीअ जी जेकी आहे धुम मतल आहे, फ़ोटो कापी स्टेट हुजे, उन खां अलावा मोबाइल फ़ोन ज़रिए व्हाट्सअप ग्रुप जेके आहिनि शागिर्दनि तरफ़ां ठाहिया विया आहिनि ऐं उहे इन ज़रिए जेको आहे सो पेपर जेको आहे सो वक़्त खां अॻु सोल्व करे हलिया वञनि था। त जेकी सूरत हाल आहे, लाड़काणो बोर्ड तरफ़ां जेके 17 विजिलेंस जेके टीमूं आहिनि उहे जोड़ियूं वियूं, त हू जेका सो मॉनिटरिंग कंदियूं ऐं कापीअ जी रोकथाम लाइ उहे उपाउ वठंदियूं। ऐं उन खां अलावा ही लाड़काणो बोर्ड तरफ़ां जेके लाड़काणे रीजन में जेके 5 ज़िला अची वञनि था, उन में जेको ही इम्तिहानी सेंटर आहिनि, त लाड़काणे में 44 जेके आहिनि इम्तिहानी सेंटर सिर्फ़ु लाड़काणे ज़िले में, ऐं उन खां अलावा रीजन में 155 जे लॻभॻि जेके आहिनि इम्तिहानी सेंटर जेके आहिनि क़ाइमु कया विया आहिनि। पर जेके लाड़काणो जिते बोर्ड क़ाइमु थियल आहे, जितां टीमूं तयारु कयूं विया आहिनि, त उते ई जेके विच शहर लाड़काणे जो क़दीमी जेको तइलीमी हिकिड़ो इदारो आहे गवर्नमेंट पायलट हाई स्कूल, उन खां अलावा म्यूनसिपल हाई स्कूल, दीनी मदरसा हाई स्कूल समेत जेके मुख़्तलिफ़ ॿिया सेंटर्स आहिनि, त उहे पाण असां विज़िट कया आहिनि। त उते जेके शागिर्द आहिनि, थोरे शागिर्दियाणियूं आहिनि, उहे बेखौफ़ थी करे कापी जेकी आहे कनि था ऐं पंहिंजे पेपर जेको आहे सोल्व करे उन तरीक़े कनि था। पर उते जेके ड्यूटी ते मुक़ररु कयल उस्ताद आहिनि उहे बि उन्हनि खे नथा रोके सघनि। ऐं उन खां अलावा जेकी ही बोर्ड जूं जेके टीम्स आहिनि, जेके 17 विजिलेंस जेके टीम्स मुक़ररु कयूं आहिनि, त उहे वक़्तन बवक़्तन इन्हनि सेंटरनि जो दौरो कंदियूं। पर अॼु सेकेंड जेको ॿियो पेपर हुयो मैथ्स जो, ऐं उन दौरान बि जेके इहे टीम्स आहिनि उहे किथे असांखे नज़र न आयूं। लाड़काणे बोर्ड जेकी वॾी हिकिड़ी बोर्ड आहे, त तइलीमी हिकिड़ो वॾो इदारा जेके हिते मुख़्तलिफ़ स्कूल अची वञनि था, उन में जेके मेल थोरे फीमेल जेके शागिर्द थोरे शागिर्दियाणियूं आहिनि, त उते हज़ारनि जी तइदाद में उहे इम्तिहान ॾियनि था। पर उते कापीअ जो जेको ही सिलसिलो हले थो, त उहा रिवायत हले थी, त उन ते कंट्रोल करण लाइ हुननि को उपाउ न आहिनि वरिता। ॿिए तरफ़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेको हुननि जी ठीक है मंसूर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। लाड़काणो में भी उहा ई सूरत हाल रही त इम्तिहान त वरिता विया, पर जेको मयार रहियो वो तालीम जी जेका सूरत हाल आहे सिंध में, उन जी तस्वीर जेका आहे उहा ॾेखारींदो रहियो। दादू मां तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फ़तह शेख खां। फ़तह, कहिड़ा इम्तिहान थी रहिया आहिनि? का सख़्ती न आहे, पेपर वक़्त खां अॻु आउट था थी वञनि, ऐं उस्ताद जेके अंदरि इम्तिहानी मर्कज़नि अंदरि मुक़ररु कया विया आहिनि उहे बि शागिर्दनि खे रोकण में नाकाम नज़र आया? जी बिल्कुलु, दादूअ में 9th ऐं मैट्रिक जा 10हीं जमात जा जेकी पर्चा आहिनि, सालियाना पर्चा, उहे शुरू थी चुका आहिनि। अॼु मैथामेटिक जो माना मैट्रिक जो पर्चो हुयो। असीं हिन वक़्तु जेको आहे तालिबुल मौला हाई स्कूल में मौजूदु आहियूं, जिते माना शागिर्दनि जूं इहे शिकायतूं आहिनि त हर 15 मिंटनि खां पोइ मैजिस्ट्रेट ऐं रेंजर्स अहलकार जेके आहिनि उहे संदनि क्लासरूम विज़िट कनि था, जंहिं सबबु खेनि माना जेको आहे टाइम जी सीड़प थिए थी। ऐं बार बार जेका आहे विज़िट जे करे उन्हनि जो जेको आहे पंहिंजे पेपर ॾांहुं ध्यानु हटे थो। उन सां गॾोगॾु शागिर्दनि जी इहा बि शिकायत आहे त हिन जून जुलाई जहिड़े सख़्तु गर्मियुनि में दादू में जिते 49-50 सेंटीग्रेड गर्मी आहे, उन गर्मीअ में माना जेको आहे पर्चा थियनि था ऐं मथां जेको आहे बिजलीअ जी जेका सेप्को पारां लोड शेडिंग कई वञे थी। जीअं पर्चा शुरू थियनि था तीअं बिजली बंदि हुजे थी, जंहिं सबबु माना संदनि कपिड़ा जेके आहिनि उहे आला थी वञनि था। उनखां अलावा पघर में जेको आहे संदनि कापियूं ख़राबु थी वञनि थियूं। जॾहिं त ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त एकड़ ॿेकड़ जेके किथे ॿाहिरियां जेके सेंटर आहिनि उन्हनि ते कापी या इतला असांखे मौसूल थिया आहिनि, त उते कापी थिए पई। पर ही जेकी विच शहर में जेके हाई
स्कूल्स आहिनि इते माना जेका आहे रेवेन्यू मजिस्ट्रेटनि जी जेका निगरानी आहे, उनखां अलावा अॼु रेंजर्स जी विज़िट हुई, उन जे करे हिते माना उस्तादनि पारां जेकी इंतिज़ामिया आहे उन पारां सख़्तीअ सां जेको उन ते अमल कराए पियो वञे त ॿाहिरियां जेके माण्हू आहिनि उहे अंदरि स्कूल में दाख़िल न थी सघनि। जंहिं त असां जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहियूं, हिन वक़्तु पेपरनि जो जेको टाइम आहे उहो ख़तमु थी चुको आहे, पर अञा ताईं जेको उस्ताद आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। गेटनि ते उस्ताद बीठल आहिनि जेकी ॿाहिरियनि माण्हुनि खे अंदरि स्कूल में दाख़िल थियण खां रोकीनि था। अहिड़ी तरह मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू ज़िले जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ सेंटर आहिनि, पायलट हाई स्कूल आहे, ग़रीबाबाद हाई स्कूल आहे, मरखापुर हाई स्कूल आहे, हाउसिंग सोसाइटी हाई स्कूल आहे, शेख दड़ो हाई स्कूल आहे, उते जेके सालियाना पर्चा आहिनि उहे बदस्तूर जारी आहिनि। ऐं शागिर्दनि जूं जिते किथे इहे शिकायतूं आहिनि त माना विज़िट थिए थो, विज़िट जे करे हुननि जो टाइम स्लिप थिए थो ऐं घणी आहे मथां बिजली लोड शेडिंग जे करे संदन जेके माना हालत आहे उहा ख़राबु थी वञे थी। ऐं हू जॾहिं पर्चा ॾेई वापसि ॻोठ वञनि था त साणनि गर्मीअ जे करे साणनि वॾी तकलीफ़ खे हू मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन सां गॾोगॾु असांजी हिन तालिबुल मौला हाई स्कूल जे हेडमास्टर सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो इहो चवणु आहे त हिते जेको आहे असां कंहिं बि ॿाहिरे माण्हूअ खे दाख़िल थियणु नथा ॾियूं ऐं ॿाहिरिनि माण्हुनि खे रोकण लाइ असां माना हर मुमकिन कोशिशूं कयूं आहिनि। ऐं रेवेन्यू अमलदार बि अचनि था, उहे विज़िट कनि था, उन सां गॾोगॾु रेंजर्स विज़िट करे थी, जंहिंजे करे असांजे स्कूल जे अंदरि जेको कापी वारो रुझान आहे उहो घटि आहे। थी सघे थो हेडमास्टर जो चवणु आहे थी सघे थो एकड़ ॿेकड़ किथे शागिर्दनि खे कापी पहुचंदी हुजे, न त बहरहाल असां कापीअ ते कंट्रोल कयो आहे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। दादू में रिपोर्ट कयो फ़तह शेख त विच शहर में जेके स्कूल्स आहिनि उते मैजिस्ट्रेट विज़िट कनि पिया, रेंजर्स एहलकारनि तरफ़ां विज़िट कयो वियो आहे ऐं उते कॉपी एतिरी न पई थिए, पर भरपासे में जेके सेंटर्स आहिनि ऐं उते इन खां अलावा ख़ैरपुर, नाथन शाह, मेहर समेत जोही में जेके नंढा वॾा मर्कज़ ठाहिया विया आहिनि इम्तिहाननि जे हवाले सां, उते कॉपी यकीनी तौर ते थींदी हूंदी, पर दादू में पंहिंजी नौईअ जी शायदि वाहिद ई मिसाल हूंदी। सिंध जे हर नंढे वॾे शहर में जिते अॼु इम्तिहान वरिता विया, मैट्रिक जो मैथमेटिक्स जो पेपर अॼु वरितो वियो, गुज़िरियल ॾींहुं फिज़िक्स जो पेपर वरितो वियो हो, अहिड़ी तरह मैथमेटिक्स ऐं फिज़िक्स जे पेपर सां गॾु अॼु मैट्रिक जा इम्तिहान त पूरा थिया, पर हाणे ईंदड़ कुझु ॾींहंनि खां 9 दर्जे जा जेके इम्तिहान शुरू थींदा उन में बि यकीनी तौर ते इहा ई सूरत हाल नज़र ईंदी त सरेआम कॉपी थींदी। इम्तिहाननि दौरान कंहिं क़िस्म जी का सख़्ती नथी कई वञे। सखर ऐं भरपासे में सूरत हाल इहा रही त वक़्त खां अॻु मैथ्स जो पेपर आउट थी वियो, जंहिंसां शागिर्द इहो पेपर हासिल करे इन जा जवाब कढी इम्तिहानी मरकज़नि में दाख़िल थिया। मोबाइल फ़ोन सर्विस बि मोबाइल फ़ोन बि जेका आहे उहा बि अंदरि खणी वञण जी इजाज़त ॾिनी थी वञे, जंहिंसां बि शागिर्दनि खे कॉपी में तमामु घणी सहूलियतकारी थिए पई। शागिर्दनि खे कॉपी खां रोकण जे लाइ इन्विजिलेटर्स बि अंदरि को ख़ासि किरदारु अदा नथा कनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके टीम्स जोड़ी वियूं आहिनि उन छापेमार टीम्स जे रुगो दौरनि दौरान ई कुझु देरि जे लाइ इहा कॉपी रुकिजे थी, पर इम्तिहान जे नाले ते तालीम सां इहो मज़ाक़ जारी आहे। नवाबशाह में बि अॼु 10 दर्जे जो इम्तिहान